नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा रहूं त अवामी न्यूज़ पारां 5 डिसंबर ते एलानियल सिंध तो में साहु असांजो तालीम सां चाहه असांजो जे सिरे हेठ मल्हाइजंदड़ सिंधी सकावत ॾियारे जे सिलसिले में कंडियारो तालुके में तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन सिलसिले में कंडियारो भरिसां ॻोठ कोड़ो सोलंगी में हिकु सुगड़ कचहरी कोठाई वई आहे, जंहिंमें सिंध जे मशहूर सुगड़नि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त मौसीक़ी जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें सूफ़ी रागिन गीत गाए माहौल गरमाए छॾियो। सुगड़ कचहरी राति देर ताईं जारी रही। उन मौके ते सुगड़ मोहम्मद हसन हकड़ो, खलीफ़ो सोलंगी, नज़ीर सोलंगी, आचर सोलंगी, शाइर गालिब सिंधी, गुलाम हैदर उर्फ गमगीन सियाल ऐं ॿियनि जो चवण हो त अवामी न्यूज़ सकावती ॾियारो मल्हाए सिंध जी सकावत खे उजागर कयो आहे। फ़क़ीर हाजन सोलंगी हिकु बहितरीन सुगड़ हो, हिन खे सुगड़ाप जे फन जी वॾी ॾात हुई। हिननि चयो त संदसि विछोड़े सबबु सुगड़ाप में हिकु वॾो ख़ाल पैदा कयो आहे, जेको सदियुनि ताईं भरे न सघिबो। टोपी अजरक हर सिंधी माण्हुनि जो शान आहे। असांखे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सकावत सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। असांखे पंहिंजी सकावत सां तमामु घणो प्यार आहे। हिननि चयो त अवामी न्यूज़ सकावत खे उजागर करे पाण मल्हायो आहे। असां 5 डिसंबर ते सकावती ॾियारो अवामी न्यूज़ सां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। होॾां सुगड़ कचहरी में दरगाह लोड़ो शरीफ जे गादी नशीन जे फर्ज़ंद अब्दुल बासित लोड़ाई, वसीम अबड़ो, एजाज सोलंगी समेत इलाइके वासिन सानिया वंदन वॾे अंग में शिरकत कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।